पंहिंजी लावारसी के समझे तव्हां कंबर जो आवाम हकीकत पुछो तव्हां कंबर जो आवाम वरी भी खुश नसीब आयो तव्हां वटो जहिड़ो माण्हू आहे जेको सियासत खां हटी करे समाजी लेवल ते सोशल लेवल ते हर माण्हूअ सां उथी वेही करे तो हर माण्हूअ जो अॾ ॾखी बणियो वेठो आहे न त ही नुमाइंदा ही बोतार बंगलनि में वेठल ही पंहिंजे बंगलनि मां निकिरनि नथा ही तव्हांखे करप्ट कामोरा उन्हनि जा कमदार दरबान भरियल कचो खाई वञनि तव्हांखे जानवरनि जहिड़ो बि न लेकिन तव्हांखे ही थोरी घणी अहमियत इन करे मिले थी जो तव्हांजो आवाज़ तव्हांजो बुनियाद हिकिड़ो मोहम्मद अली हकड़ो साहब रखे थो तव्हांजे मामलनि खे खणे थो उन जी मुखालफ़त में पीटीआई जी मुखालफ़त में या के अली मोहम्मद खोसे जहिड़े माण्हुनि जी मुखालफ़त में उहे डगन डोरन जहिड़ा कामोरा उहे डगन डोरन जहिड़ा चूंडियल नुमाइंदा उहे डगन डोरन जहिड़ा वसवारा तव्हांजे कम अचनि था हिन महिल बि कंबर जी आवाम समेत मां पूरी सिंध जे माण्हुनि खे ॿुधायां थो समझायां